नींगर खेसि ॿुधायो त खेसि अहरामन ॾांहुं वञिणो आहे। हिन खेसि खज़ाने जे बाबति ॿुधाइण वारो ई हो, पर खेसि ख़्यालु आयो त उहो सही न आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि खेसि ॿुधाइबी त थी सघे थो त हीउ अरब बि उन खज़ाने जो कुझु हिसो उते पहुचाइण जे मुआवज़े तौरु वठे। खेसि पोड़े बुज़ुर्ग जी ॻाल्हि यादि आई त जंहिं चयो हो त जॾहिं तव्हां वटि का शइ आहे ई न त उन जी हामी बि न भरिजे। आउं चाहियां थो त तव्हां मूंखे उते वठी हलो। आउं तव्हांखे उन कम में मुंहिंजी रहनुमाई करण जो मुआवज़ो ॾींदुसि। तव्हांखे ख़बर आहे त उते कीअं थो पहुची सघिजे? नींगर पुछो। नींगर जो ध्यानु थोरो भरिसां बीठल मदखाने जे मालिक ॾांहुं हो, जेको हिननि जी कचहरी गौर सां ॿुधी रहियो हो, जंहिंजे करे हू औखाई महसूसु करे रहियो हो। पर खेसि हिकु सुहिणो मिली चुको हो, सो हाणे हिन उहो मौक़ियो हथां न थी विञाइणु चाहियो। तव्हांखे रेगिस्तान पार करणो पवंदो, गभरूअ खेसि चयो, ऐं उन लाइ तव्हांखे पैसनि जी घुर्ज पवंदी। छा तव्हां वटि एतिरा पैसा आहिनि? नींगर खे इहो सुवालु अजीब लॻो, पर खेसि पोड़े बुज़ुर्ग जी ॻाल्हि ते वेसाह हो, जंहिं खेसि चयो हो त जेकॾहिं तव्हां वाक़ई कंहिं शइ खे माणणु चाहियो था त सॼी काइनात उन शइ खे माणण जे मंसूबे में अव्हां जी मदद करे थी। हिन पंहिंजे खीसे मां पैसा कढी हिन गभरूअ खे ॾेखारिया। मदखाने जो मालिक पिणु अची उहो लकाउ ॾिठो। हिननि ॿिन्ही पाण में कुझु अरबी ॿोली में ॻाल्हायो, जंहिंखां पोइ मदखाने जो मालिक चिड़ में नज़र आयो। हाणे पाण खे हितां हलणु घुर्जे, गभरूअ चयो। मालिक बि उहो ई थो चाहे। नींगर थधो साह खयों ऐं हिसाब छॾाइण लाइ उथियो, पर मालिक खेसि पकिड़े कावड़ मां घटि वधि ॻाल्हायो। नींगर सख़्तु जान हो, सो पंहिंजे दिफ़ा लाइ हू बि कुझु करे सघियो पए, पर हू हिकु धारे ॾेह में हो। एतिरे में संदसि दोस्त अची मालिक खे धिको ॾेई हिन खे छिके ॿाहिरि वठी वियो ऐं खेसि चयाईं त हिन जी अखि तुंहिंजे पैसनि ते हुई। तनाजिर बाक़ी अफ्रीका खां मुख़्तलिफ़ आहे। हीअ हिकु बंदरगाह आहे ऐं हर बंदरगाह ते चोर हूंदा आहिनि। नींगर जो पंहिंजे नए दोस्त ते वेसाह थी वियो। हिन संदसि उन ख़तरनाक सूरतयाल खां ॿाहिरि कढण में संदसि मदद कई हुई। हू पंहिंजा पैसा कढी ॻणणु लॻो। असीं सुभाणे ताईं अहरामन वटि पहुची वेंदासीं, संदसि दोस्त पैसा वठंदे खेसि चयो, पर मूंखे 2 ऊठ वठणा पवंदा। 2 तनाजिर जी सोढ़ियुनि घिटियुनि मां गुज़री रहिया हुआ। हर तरफ़ विकिरे लाइ मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल लॻल हुआ। हू इमारत जे विच ते अची पहुता, जिते बाज़ार हुई। हज़ारे माण्हू ख़रीदो फ़रोख़्त ऐं बहस मुबाहिसे में मशग़ूल हुआ। विकिरे लाइ भाॼियूं, खंजर, गालीचा ऐं तमाकु पिणु मौजूदु हुआ। पर नींगर पंहिंजे दोस्त तां नज़र न हटाई। संदसि सॼी जमा पूंजी जो वटस हुई। हिन सोचियो त इहे सभु पैसा हिन खां वापसि वठां, पर उहो हिकु बेप्रीतियो अमल थी पवे हा। खेसि धारियुनि जी धरतीअ जे रवाजनि जी ख़बर न हुई। आउं बसि हिन ते नज़र रखंदुसि, हिन सोचियो। खेसि ख़बर हुई त संदसि दोस्त जे मुक़ाबले में ही सख़्तु जान आहे। उमालक उन सॼे मुंझारे जे विच में हिन जी नज़र हिकु इंतिहाई ख़ूबसूरत तलवार ते पई, जंहिंजी मियाण ते चांदीअ जा नक्श चिटियल हुआ। हथियो उमल पथरनि सां जुड़ियल हो। अहिड़ी तलवार हिन अॻु कॾहिं बि न ॾिठी हुई। नींगर उहो पको पियो कयो त जॾहिं हू मिस्र खां वापसि मोटंदो त इहा तलवार ज़रूरु ख़रीद कंदो। स्टॉल जे मालिक खां पुछो त इहा तलवार घणे जी आहे? पंहिंजे दोस्त खे चयईं। तलवार ॾिसंदे उमालुक खेसि महसूसु थियो त संदसि ध्यानु असुल शइ खां हटी रहियो आहे। संदसि दिलि ज़ोर जो झटको खाधो, ॼण मथसि छातीअ जो उमालुक ज़ोर पियो हुजे। हाणे हू हेॾां होॾां ॾिसण खां घबराए रहियो हो, छाकाणि जो खेसि ख़बर हुई त हू छा माणण वारो आहे। पर संदसि नज़र अञा बि उन उम्दा तलवार में खुती पई हुई। पर हिमत करे हिन पंहिंजो ध्यानु उन तां हटायो। मंडी जे चौधारी ख़रीदरनि जी अच वञ रड़ वाकनि ऐं अजीब भांत जे खाधनि जी ख़ुशबूअ सां भरियल हुई, पर संदसि साथी गुम हो। नींगर पाण खे उन ॻाल्हि ते आमादा करे रहियो हो त संदसि दोस्त जो ईअं गुम थी वञणु सिर्फ़ु हिकु हादसाती ॻाल्हि हूंदी। हिन उते तरसी संदसि इंतज़ारु करण जो फ़ैसिलो कयो त एतिरे में हिकु पादरी भर वारी इमारत जी छत ते चढ़ियो ऐं भॼन चवणु शुरू कयईं। उन ते मंडी में मौजूदु हर शख़्स भॼन ॿुधण लाइ सजदे में किरी पियो
ऐं माकोड़नि जी आबादी वांगुरु पंहिंजा पंहिंजा स्टॉल ड्राहींदो हलियो वियो। सिजु पिणु लहणु शुरू थी चुको हो। नीगर उन वक़्त ताईं पए सिजु लहण जो मंज़र ॾिठो जेसीं ताईं उहो मार्केट जी इमारत जे चौधारी घरनि जे पोयां लिकी वियो। हिन उहो ख़्यालु कयो त जॾहिं हुन सुबुह जो सिजु उभिरियो हो, हू हिकु रेडार जेको 60 रिडनि सां गॾु हिक ॿिए खंड ते हो ऐं नीगर सां मिलण जी तयारी करे रहियो हो, उन सुबुह जो उन्हनि मैदाननि में घुमंदे फिरंदे खेसि इहो काथो थी चुको हो त हिन सां छा थियण वारो आहे। पर हाणे जॾहिं सिजु लहणु शुरू थी चुको हो त हू हिक ॿिए मुल्क में धारियनि जी धरतीअ ते परहंदुनि जियां हो। खेसि उतां जी ॿोली ॻाल्हाइण बि न पई आई। हाणे हू रेडार न हो ऐं न ई वटसि का शइ मौजूदु हुई ऐं न ई पैसो हो जो हू ॾेई पंहिंजी हर शइ वापसि वठे। उहो सभु कुझु सिजु उभरण खां सिजु लथे ताईं जे विच में थी चुको हो। खेसि पाण ते तमामु घणो अफ़सोस थियो। हू उन हक़ीक़त ते आज़ारी करणु लॻो त कीअं संदसि ज़िंदगी एतिरो जल्दी ऐं निहायती बुरे तरीक़े सां तब्दील थी वई। हू पाण ते एतिरो शर्मिंदो हो जो खेसि रोअण अची रहियो हो। हू रिढुनि जे साम्हूं कॾहिं बि न रुनो हो। मार्केट बि ख़ाली हुई ऐं हू पंहिंजे घर खां बि परे हो, सो हिन रोई ॾिनो। हू उन करे रुनो जो हिन जे ख़्याल मूजिबि क़िस्मत हिन सां वेसाघाती कई हुई। पर ख़ुदा खेनि अहिड़े ई तरीक़े सां नवाज़ींदो आहे जेके पंहिंजनि ख्वाबनि ते यकीन रखंदा आहिनि। जॾहिं मूं वटि पंहिंजूं रिढूं हुयूं त आउं बि ख़ुशि हुयुसि ऐं मूं हिननि खे पिणु ख़ुशि रखियो हो ऐं माण्हू बि मूं मां ख़ुशि हुआ। नीगर सोचे रहियो हो, पर हाणे आउं अदना ऐं अकेलो आहियां। पर हिकिड़े माण्हूअ जी ठॻीअ जे करे हाणे आउं कंहिं ते बि वेसाव न कंदुसि ऐं मूंखे उन्हनि माण्हुनि सां बि नफ़रत थियण लॻी आहे जिन पंहिंजा खज़ाना लधा आहिनि, पर आउं पंहिंजो न ॻोल्हे सघियुसि। मूंखे हाणे बसि थोरे घणे ते गुज़ारणो करणो पवंदो, छाकाणि जो हाणे मुंहिंजी इहा हैसियत नाहे रही जो आउं दुनिया फतह करे सघां। हिन पंहिंजूं बाक़ी बचियल शयूं ॾिसण लाइ पंहिंजी गोथरी खोली त मतां उहो संबोसो थोरो बचियल हुजे जेको हिन ॿेड़ीअ ते सफ़र दौरान खाधो हो। पर खेसि सिर्फ़ु हिकिड़ो ॻरो किताब, संदसि कोट ऐं 2 पथर मिलिया जेके पोढ़े बुज़ुर्ग खेसि ॾिना हुआ। जीअं ई संदसि नज़र उन्हनि पथरनि ते पई त खेसि थोरी आथत थी। सोने जी पटी में जुड़ियल उहे महांगा क़ीमती पथर हिन पंहिंजनि 6 रिढनि जी एवज़ में वरिता हुआ। हाणे हू उहे पथर खपाए वापसीअ जी टिकट वठी पिए सघियो, पर हिन दफ़े मूंखे सियाणप सां कमु वठिणो पवंदो। नीगर गोथरीअ मां पथर कढी पंहिंजे खीसे में रखंदे सोचियो। उहो हिकु बंदरगाह हो ऐं हिक ई कम जी ॻाल्हि जेका संदसि दोस्त खेसि ॿुधाई हुई त ही बंदरगाह फ़ौरन सां भरियल आहे। हाणे खेसि सम्झ में आयो त मदखाने जे मालिक हिन सां छो एॾो तपी रहियो हो। शायदि हू उनखे उहो ॿुधाइण जी कोशिश करे रहियो हो त उन शख़्स ते वेसाह न कर। आउं बि आम इंसाननि जीअं आहियां। आउं बि दुनिया खे उन नज़रिए सां ॾिसणु चाहियां थो त हर शइ मुंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ थिए, न कि जेको थी रहियो आहे सो बसि थींदो रहे। होरियां होरियां हिन पंहिंजूं आङुरियूं पथरनि जे मथां उन्हनि जी सतह ऐं हरारत खे महसूसु कंदे घुमायो। हाणे उहे पथर ई संदसि खज़ानो हुआ। हू खेनि हथनि में झले सुकून महसूसु करे रहियो हो। उहे पथर खेसि पोढ़े बुज़ुर्ग जी यादगिरी ॾियारे रहिया हुआ। जॾहिं तव्हां कंहिं शइ जी ख़्वाहिश कयो था त समूरी काइनात उनखे माणण जी मंसूबे में तव्हांजी मदद करे थी, हिन चयो हो। नीगर उन ॻाल्हि जी हक़ीक़त खे सम्झण जी कोशिश करे रहियो हो जेका उन पोढ़े बुज़ुर्ग खेसि चई हुई। हू हिकु ख़ाली मार्केट में हो ऐं वटसि हिकु टको बि न हो, न ई का रिढ जंहिंजी हू सार संभाल लही सघे। पर उहे पथर उन ॻाल्हि जो सबूत हुआ त हू हिकु बादशाह सां मिली चुको हो, उहो बादशाह जंहिंखे नीगर जी माज़ी जी बि ख़बर हुई। उहे योरम ऐं थोमिम सॾाइजनि था ऐं इहे सवणनि खे सम्झण में मदद कनि था। नीगर इहे पथर गोथरीअ में वापसि रखिया ऐं उन्हनि ते हिकु तजुर्बो करण जो सोचियो।
पोड़े बुज़ुर्ग उहो चयो हो त उन्हनि खां चिटा सवाल कया वञनि ऐं उन्हनि खे करण लाइ नींगर जो इहो ॼाण ज़रूरी हो त खेसि छा करणु घुर्जे। सो हिन उहो सवाल पुछो त छा उन पोड़े बुज़ुर्ग जूं दुआऊं अञा ताईं हिन सां गॾु आहिनि। हिन हिकु पथर ॿाहिरि कढियो ऐं उहो हा हो। छा आउं पंहिंजो खज़ानो ॻोल्हे सघंदुसि? हिन ॿीहर सवाल कयो। जीअं ई हिन उहो सवाल कयो त ॿिए पथर ॻोथरीअ मां हिकु सोराख़ ज़रिए वञी पट ते पियो। नींगर कॾहिं बि उहो ॻोड़ न कयो त के ॻोथरीअ में सोराख़ आहे। हिन झुकी योरम ऐं थोमम खणी वापसि ॻोथरीअ में रखिया, पर जीअं ई उन्हनि पथरनि खे खणण लाइ झुकियो त हिकु ॿी ॻाल्हि खेसि यादि आई। सवणनि खे सुञाण ऐं उन्हनि जे पोयां हलणु सिख, पोड़े बुज़ुर्ग खेसि चयो। हिकु ॿियो सवण नींगर पाण मुरादे खिलंदे चयो। हिन इहे ॿई पथर खणी ॻोथरी में वापसि रखिया ऐं ॻोथरी जे सोराख़ खे ॻंढण ते गौर ई न कयो। उन मां पथर कंहिं बि वक़्तु किरी थी सघिया। हीउ उहो सम्झी चुको त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जे बाबति को सवाल करणु ज़रूरी न आहे, त जीअं को बि पंहिंजी तक़दीर खे मानण खां पासीरो न थी पवे। मूं उहो वाइदो कयो त आउं पंहिंजा फ़ैसिला पाण कंदुसि, हिन पाण सां ॻाल्हाईंदे चयो। पर पथरनि खेसि इहो ॿुधायो हो त पोड़ो बुज़ुर्ग अञा ताईं हिन सां गॾु आहे, जंहिंसां हू वधीक मुतमइन थियो। हिन ख़ाली इमारत जे चौधारी हिकु दफ़ो ॿीहर नज़र फिराई। हाणे संदसि नाउमीदी अॻे खां घटि हुई। हाणे उहा धारी जॻह न हुई, हिकु ॿी नई जॻह हुई। ॿियो त हिन सदाई नयुनि जॻहनि जो सैर करणु त चाहियो थी। जेकॾहिं हू अहरामनि ताईं न बि पहुची सघियो त हिन एतिरो सफ़र कयो आहे जो कंहिं बि रेढाड़ न कयो हूंदो। जेकर खेनि ख़बर हुजे हा त सिर्फ़ु 2 कलाकनि जी ॿेड़ीअ जे फ़ासिले ते शयूं केॾियूं न मुख़्तलिफ़ आहिनि। जेतोणीकि उन वक़्तु हिन जी दुनिया बसि उहा ख़ाली मार्केट हुई जेका हिन उन वक़्तु बि ॾिठी हुई जॾहिं उहा माण्हुनि सां भरियल हुई ऐं हू कॾहिं बि उनखे न विसारींदो। खेसि उहा तलवार यादि आई। उनखे यादि कंदे खेसि थोरी तकलीफ़ थी, पर उन जहिड़ी तलवार हिन अॻु कॾहिं बि न ॾिठी हुई। जीअं ई हू उन्हनि ॻाल्हियुनि ते गौर करे रहियो हो त खेसि अहसासु थियो त खेसि हिकु ॻाल्हि जो इंतिख़ाब करणो पवंदो त या त हू फ़ौरूअ जे हथां लुटजण वारो हिकु मज़लूम आहे, या वरी हू खज़ाने जी खोजना में निकितल हिकु जानबाज़ आहे। आउं खज़ाने जी खोजना में निकितल हिकु जानबाज़ आहियां, हिन पाण सां ॻाल्हाईंदे चयो। कंहिं वाटड़ू जी धोणी ते खेसि जाग थी। खेसि विच मार्केट में निंड अची वई हुई। हाणे मार्केट जी सरगर्मी बि शुरू थियण वारी हुई। हेॾां होॾां ॾिसंदे पंहिंजे रेढुनि खे जांचण लॻो, पर पोइ खेसि अहसासु थियो त हू हिकु नई दुनिया में हो। पर ग़मगीन थियण जे बजाए हू ख़ुशि थियो। खेसि हाणे रेढुनि लाइ खोराक ऐं पाणी ॻोल्हण जे बजाए हू खज़ाने जी खोजना लाइ वञी थी सघियो। संदसि खीसो ख़ाली हो, पर खेसि पाण ते वेसाह हो। पोइ राति हिन उहो फ़ैसिलो कयो हो त हू किताबनि में जिन जानबाज़नि जी हू साराह कंदो हो उन्हनि वांगुरु थी ॾेखारींदो। हू मार्केट में आहिस्ते आहिस्ते घुमण लॻो। वापारी पंहिंजा स्टॉल लॻाए रहिया हुआ त उन दौरान नींगर हिकु मिठाई वारे जो हथु वंडरायो। मिठाई वारे जे मुंहं ते मुर्क हुई। हू ख़ुशि हो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ मां मुतमइन हो ऐं पंहिंजे रोज़मर्रा जो कारोबार शुरू करण लाइ तयारु हो। संदसि मुर्क खेसि पोड़े बुज़ुर्ग जी यादि ॾियारी, उहो ई रूहानी पोड़ो बादशाह जंहिंसां हू मिलियो हो। हू मिठाई वारो उन करे मिठाई न पियो ठाहे त जीअं हू बाद में सियाहत करे ऐं कंहिं हट वारे जी धीअ सां शादी करे। उहो सभु कुझु हू उन करे रहियो आहे जो उहो करणु चाहे थो। नींगर सोचियो। हिन उहो महसूसु कयो त हीउ बि उहो सभु कुझु करे सघियो थी जेको हू पोड़ो बुज़ुर्ग कंदो हो। कंहिंजे बाबति उहो काथो लॻाइण त हू पंहिंजी तक़दीर खे मानण खां केतिरो परे या केतिरो वेझो आहे, उहो आसान आहे, पर ईअं मूंखां अॻु कॾहिं न कयो आहे। नींगर सोचियो। जॾहिं स्टॉल लॻी वियो त मिठाई वारे खेसि मिठाई ॾिनी जेका हिन उन ॾींहं लाइ ताज़ी तयारु कई हुई। नींगर संदसि शुक्रियो बजा आणींदे मिठाई खाधी ऐं रवानो थियो। जीअं ई हू थोरो अॻु भरो थियो त खेसि ख़्यालु आयो त स्टॉल लॻाइण वक़्तु
उते मौजूदु ॿिनि माण्हुनि मां हिकु अरबी ऐं ॿियो उंदलस जी ॿोली ॻाल्हाए रहियो हो ऐं हू हिक ॿिए खे चङी रीति सम्झी सघिया पई। अहिड़ी का ॿोली ज़रूरु हूंदी जेका लफ़्ज़नि जी मोहताज न हुजे। नींगर सोचियो, आउं अॻ में ई अहिड़ो तजुर्बो पंहिंजे रिढुनि सां करे चुको आहियां ऐं हाणे उहो माण्हुनि सां पियो थिए। हू केतिरियूं ई नयूं शयूं सिखी रहियो हो, कुझु त संदसि मुशाहिदे खां अॻ में ई गुज़री चुकियूं हुयूं, सो हिन लाइ का नई ॻाल्हि न हुई, पर हिन उन्हनि ॻाल्हियुनि खे कॾहिं महसूसु न कयो हो। हिन उन करे उन्हनि ॻाल्हियुनि खे महसूसु न कयो हो जो संदसि आदत थी चुकी हुई। खेसि उहो अहसासु थियो त जेकॾहिं आउं उहा ॿोली सिखी पवां जेका लफ़्ज़नि जी मोहताज नाहे त आउं पूरी दुनिया खे सम्झी सघां थो। पुरसकून अंदाज़ सां हिन उहो तय कयो त हू तंजायर जूं सोढ़ियूं घिटियूं जाॻींदो अहिड़े ई नमूने सां हू सवणनि खे पढ़ी सघे थो। खेसि ख़बर हुई त उन में वॾे सब्र जी घुर्ज आहे, पर रिडार त सब्र जे बाबति वधीक ॼाण रखनि था। हिकु दफ़ो ॿीहर हिन ॾिठो त धारीअ धरतीअ ते हू उहे साॻिया अमल दोहराए रहियो हो जेके हिन रिढुनि सां गॾु सिखिया हुआ। सभिनी शयुनि जो बुनियादु हिकु आहे, ओड़े बुज़ुर्ग चयो हो। हिकु कलमी काए जी वापारीअ पंहिंजे ॾींहुं उन साॻी ॻणतीअ मंझां शुरू कयो जेका खेसि रोज़ानी लॻी रही थी। हू हुन जॻह ते 30 वरनि खां कमु करे रहियो हो। संदसि हटु हिकु टकरीअ जे मथां गुज़रंदड़ घिटी में हो, जितां सिर्फ़ु चंद ख़रीदारनि जो ई गुज़र थींदो हो। हाणे त का चङी तब्दीली आणण जो वक़्तु बि न हो। कलमी काए जी थांवनि जी ख़रीदो फ़रोख़्त ते हिकु अहिड़ो कमु हो जेको हू सिखी सघियो हो। को वक़्तु हो जॾहिं हिन हट जे बाबति माण्हुनि में जजो चर्चो हो, जिन में अमीर तरीन अरब वापारी, अंग्रेज़ ऐं फ्रांस जा ज़मीनी इल्म जा माहिर, जर्मन फ़ौजी शामिल हुआ। उन्हनि ॾींहनि में कलमी काई जे सामान जो विकिरो हिकु बहितरीन कारोबार हो ऐं हिन अमीर बणजण थी चाहियो ऐं वॾो थी हिकु ख़ूबसूरत औरत सां शादी करणु चाही। पर वक़्त सां गॾोगॾु तंजायर जा हालात तब्दील थींदा विया। कारोबार ठप थी वियो ऐं उन जे भर में हिकु शहर सियोटा हो जेको उन वक़्तु तंजायर जी निस्बत तेज़ीअ सां तरक़ी करे रहियो हो। भर वारा वापारी पंहिंजे कारोबार खे मुंतक़िल करे चुका हुआ ऐं उन टकरीअ ते कुझु ई हट बचा हुआ ऐं कंहिं बि उन टकरीअ ते चढ़ी उन्हनि कुझु हटनि खे घुमणु नथी चाहियो। पर कलमी काई जे वापारीअ खे का ॿी वाट नज़र न आई। हू पंहिंजी ज़िंदगी जा 30 वरिया कलमी काई जे थांवनि जी ख़रीदो फ़रोख़्त में घारे चुको ऐं हाणे ॿी का बि कारोबारी सरगर्मी करण लाइ देरि थी चुकी हुई। हू सुबुह खां घिटीअ में माण्हुनि जे थोरी घणी अच वञ खे ॾिसंदो रहंदो हो, पर मंझंदि जी मानी खां थोरो अॻु हट ते सादनि कपिड़नि में हिकु नींगर आयो। पर कलमी काए जे थांवनि जे वापारीअ जूं तजुर्बेकार अखियूं उहो ॾिसी सम्झी वियूं त हिन नींगर वटि ख़रीदारीअ लाइ ॾोकड़ न आहिनि। उन जे बावजूदि वापारी मंझंदि जी मानीअ लाइ नींगर जे वञण ताईं तरसियो। दरवाज़े ते लॻल हिकु फरीअ मां पधिरो थियो पए त हट में मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। नींगर ॾिठो त दख़ल ते हिकु शख़्स आयो। जेकॾहिं तव्हां चाहियो त आउं कबट में पयल इहे कलमी काई जा थांव साफ़ करे सघां थो, नींगर चयो। उन हालत में इहे थांव केर बि न वठंदो। उन शख़्स को बि जवाबु न ॾिनो। उन जे एविज़ तव्हां मूंखे कुझु खाइण लाइ ॾिजो। हू अञा बि चुप रहियो। नींगर सोचियो त शायदि हू उन बाबति सोचे रहियो आहे। संदसि ॻोथरीअ में हिकु कोट हो जेको बयाबान में त खेसि कमु अचण वारो न हो, सो कोट कढी हू कलमी काई जा थांव साफ़ करणु लॻो। अधु कलाक में कबट में पयल सभु थांव हू साफ़ करे चुको हो। उन दौरान ई 2 ख़रीदार हट में दाख़िल थिया ऐं कुझु थांव ख़रीद कयाऊं। थांव साफ़ करण खां पोइ हिन मानीअ लाइ पुछो, अचु त हली मानी खाऊं, वापारी खेसि चयो। हट जे दरवाज़े ते वक़फ़े जी फरही लॻाए हू ॿिए भर में हिकु नंढे होटल तां हलिया विया। वेहण सां ई कलमी काई जे वापारीअ टहक ॾिनो। तोखे सफ़ाई करण जी ज़रूरत न हुई, हिन चयो। क़ुरान बुखायलनि खे खाराइण जो हुकुम करे थो। ठीकु आहे, पर तव्हां मूंखे ईअं करणु छो ॾिनो? नींगर पुछो। छाकाणि जो कलमी काई जा थांव मेरा हुआ ऐं पाण ॿिन्ही खे पंहिंजे ज़हननि में मौजूदु मनफ़ी सोचनि खे बि साफ़ करणो हो।
मानी खाईंदे कलमी काई जे वापारी नीगर खे चयो, आउं चाहियां थो त तूं मुंहिंजे हट ते कमु कर। तुंहिंजे कमु करण जे दौरान 2 ख़रीदार आया ऐं उहो हिकु सुठो सवण आहे। माण्हू अलामतनि जे बाबति जाम था ॻाल्हाइनि, रिडार सोचियो, पर खेनि ख़बर न आहे त हू छा पिया ॻाल्हाइनि। जीअं मूंखे अहसासु न हो त केतिरा ई वरिया आउं पंहिंजे रिढनि सां बग़ैर लफ़्ज़नि वारी ॿोली ॻाल्हाईंदो रहियुसि। छा तूं मूं वटि कमु करणु चाहीं थो? वापारीअ पुछो। आउं बाक़ी सॼो ॾींहुं कमु कंदुसि, नींगर जवाबु ॾिनो। आउं सॼी राति पिरह फिटीअ ताईं कमु कंदुसि ऐं आउं तव्हांजे हट जो हर हिकु थांव साफ़ु कंदुसि, पर उन जे एवज़ में मूंखे सुभाणे मिस्र पहुचण लाइ पैसा घुर्जनि। वापारीअ टहक ॾिनो, जेकॾहिं तूं मुंहिंजे हट में कलमी काई जा थांव सॼो साल बि साफ़ु कंदे ऐं जेकॾहिं हिकु हिकु दाणो खपाइण ते तोखे सुठा पैसा बि मिलनि, तॾहिं बि तोखे मिस्र पहुचाइण लाइ पैसा ओधर वठिणा पवंदा। विच में हज़ारे मेलनि जो बयाबान आहे।